जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू का सखी सरदार चारण जी। दादू हज़रत पीर सैद शाहनवाज़ शाह जो उर्स मुबारक थी गुज़रियो, जंहिंजो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे वज़ीर तालीम पीर मज़हर अल हक़ मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े कयो। तक़रीब में कुल शरीफ़ पढ़ी दुआ मग़फ़िरत घुरी वई, जॾहिं त दरगाह ते सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल पर फुटी ताईं जारी रही, जंहिंमें मुख़्तलिफ़ सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाणा कलाम ॻाए दाद हासिल कयो। महफ़िल में पीर सईद मज़हर अल हक़, पीर सईद मुज़फ़र अल हक़, पीर सईद मुनवर अल हक़, मुअज़्ज़िम अल हक़ ऐं ॿियनि मुरीदनि अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंखां पोइ लंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। ऐं दादू में कचे जे इलाइक़े के टी जतोई जे रवासिन औरतुनि जो पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन औरतुनि वज़ीरां शर्म इस्मात सकीना शर पाक किताब खणी प्रेस क्लब दादू वारो एहतजाज कंदे दायो त हफ़्तो अॻु पुलिस असांजे ॻोठु केटी जतोई ते काह कई, जंहिंजे नतीजे में मुंहिंजी धीउ इरफाना ख़ौफ़ सबबि हिरासत में अची फौत थी वई। SHO ग़ुलाम हुसैन खोसो असांजे घरनि ते बिलाजवाज़ काह करे माल काहे वियो आहे। SHO ग़ुलाम हुसैन खोसो असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे। असां ग़रीब केॾांहुं वञूं, पुलिस असांजे घरनि ते सुबुह शाम चढ़ाई करे थी। हुननि SSP दादू खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। छापो ऐं असांजे घरनि जे मथां कुझु बि कान हुयो, वरी असां आयासीं SSA वटि, गुलाम हुसैन वटि। असांखे माना ॻाल्हि ॾिनई, असांखे